डिप्टी कमिश्नर सां गॾु डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा चयो आहे त सिंध सरकार सूबे में घरनि में व्यम कराईंदड़ 40 सैकड़ो ॻोरहारी औरतुनि खे अस्पतालुनि में व्यम कराइण ॾांहुं हिमथाइण ऐं संदनि ॿार जे ज़हनी ऐं जिस्मानी वाध वेझ खे बहितर बणाइण जे मक़सद हेठि सिंध जी तारीख़ जो वॾे में वॾो प्रोग्राम शुरू कयो आहे। सिंध सोशल प्रोटेक्शन अथॉरिटी SSPA पारां माउ ऐं ॿार जी सहायता लाइ ममता प्रोग्राम सां गॾु समेत समूरी सिंध जे 15 ज़िलनि में शुरू कयो वियो आहे, जंहिं तहत मजमूई तौर ते 13 लख औरतुनि खे सहायता फ़राहम कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर गुज़िरियल ॾींहुं ममता प्रोग्राम बाबति चूंडियल डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी जी गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त हिन प्रोग्राम जी जिमली लागत 50 अरब रुपयनि जे लॻभॻि आहे, जंहिं लाइ सिंध सरकार खे बुनियादी माली सहायता आलमी बैंक पारां फ़राहम कई वई आहे। ममता प्रोग्राम तहत सागर ज़िले में PPHI जे 91 अस्पतालुनि ज़रिए अमल दरामद कयो पियो वञे। गॾिजाणी खे सिंध सोशल प्रोटेक्शन प्रोग्राम जे ज़िले कोऑर्डिनेटर कलसूम जोयो ब्रीफिंग ॾींदे चयो त प्रोग्राम तहत घरनि बदिरां अस्पतालुनि में व्यम कराईंदड़ औरतुनि खे 33 महीननि दौरान सिहत जूं बुनियादी सहूलियतूं, दवाऊं, लेबोरेटरी टेस्टुनि जी सहूलियत ॾिनी पई वञे। जॾहिं त लाॻापियल अस्पताल में चकास जी शर्त ते कुल 30,000 रुपया मरहलेवार हर ॻोरहारी औरत खे अदा कया वेंदा। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सलीम जतोई, समूरनि तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर्स, डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर असगर आराई, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर मुस्लिम खान समेत ॿिया कमेटी मेंबर पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।